डिगड़ी शहर में रहंदड़ गुजराती बिरादरीअ जी तारीख़। कुबरो वल्द मोती वो पहिरियों माण्हू हो जंहिंखे डिगड़ीअ में सफ़ाई ख़ातिर मीर जान मोहम्मद टालपुर अव्वल राजो खानाणीअ मां वठी आयो हो। कुबरे जी उन वक़्तु जमा 10 सालनि जे लॻ हुई ऐं हीउ राजो खानाणीअ में पंहिंजी वालदा ऐं ॿियनि माइटनि सां गॾु रहंदो हो। हिन जी वालदा 1918 ईस्वीअ में इंडिया खां माइटनि सां गॾु राजो खानाणी तरफ़ लॾी आई हुई, जितां मीर जान मोहम्मद टालपुर अव्वल कुबरे खे डिगड़ी वठी आयो। उन वक़्तु कुबरे जी जमा 10 साल हुई। थियो हीअं हो त मीर जान मोहम्मद टालपुर अव्वल कंहिं कम सांगे घोड़े ते चढ़ी डिगड़ीअ खां राजो खानाणी वियो हो। उते ॾिठईं त कुझु माण्हू हिकु मोइल जानवर खे घेलियो शहर खां ॿाहिरि उछलण पे विया, जंहिं ते पुछियाईं त इहे माण्हू केरु आहिनि। इन्हीअ ते मीर जान मोहम्मद टालपुर खे ॿुधायो वियो त इहे गुजराती आहिनि ऐं शहर मां गंद किचिरो साफ़ करे शहर जे ॿाहिरि फिटो कंदा आहिनि। जेका ॻाल्हि मीर जान मोहम्मद खे वणी, हिन बि गुजरातियुनि खां डिगड़ीअ जी सफ़ाई लाइ माण्हू घुरियो, जंहिं बाद गुजरातियुनि पाण में मशवरो करे कुबरे जी ॿांह मीर जान मोहम्मद टालपुर अव्वल जे हवाले कई। पोइ कुबरे डिगड़ी शहर में अची सफ़ाई जो कमु शुरू कयो ऐं संदसि रिहाइश बि मीरनि जी ओताक ते हुई। जॾहिं कुबरो जवान थियो त उनजी शादी बि हैदराबाद जे गुजराती बिरादरीअ मां कराई वई हुई। उनमें हिन जी मुकम्मल मदद बि मीर जान मोहम्मद टालपुर अव्वल कई हुई। उन्हीअ खां पोइ कुबरे जी घरवारीअ जा भाउ पिणु हैदराबाद खां लॾी अची डिगड़ी शहर में रहिया।